अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे हिकिड़े अजीब और ग़रीब सवाल जो जवाबु ॾियण वारो आहियां। जी हाँ, बिल्कुलु। हैकर केरु हूंदा आहिनि? काफ़ी सारा सवाल दोस्त मूंखां अहिड़ा पुछंदा आहिनि जेके वाक़ई अजीब हूंदा आहिनि, पर उन्हनि जा जवाब ॾियण तमामु ज़रूरी आहिनि। सो उन जे बारे में ॼाण तमामु ज़रूरी आहे। कंहिं दोस्त पुछियो आहे त अदा हैकर केरु हूंदा आहिनि, उन जे बारे में ॿुधाए। तव्हां ॾिसी सघो था हीअ कमेंट। जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो ऐं उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे छॾियो जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआति कयूं। सभ खां पहिरीं हैकर्स जा कुझु क़िस्म हूंदा आहिनि जंहिंखे अंग्रेज़ी में मुख़्तलिफ़ नाला ॾिना विया आहिनि, जीअं एथिकल हैकर, ग्रे हेड हैकर। एथिकल हैकर मां मुराद इहा आहे त उहो कंदो उहे साॻी हैकिंग, पर कंहिंजी भलाई जे लाइ, कंहिं मतिलबु त या त गवर्नमेंट जे लाइ कमु कंदो, या वरी कंहिंजी वेबसाइट में हुनखे वल्नरेबिलिटीज़ नज़र आई आहे, या कंहिं एप्लीकेशन में को मसइलो आहे, या कंहिं डिवाइस में को मसइलो आहे, त हुनखे पाण हैक करे सोल्व कंदो ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदो त हिन में इहो मसइलो आहे, हिन खे तव्हां सोल्व कयो। हुननि जा उहे पैसा वठंदो आहे, चार्जिस वठंदो आहे, सही। ऐं ग्रे हेड हैकर केरु हूंदा आहिनि? इहे उहे हैकर हूंदा आहिनि जेके पंहिंजे मज़े जे लाइ बि कमु कंदा आहिनि ऐं उहो कॾहिं कॾहिं इलीगल कमु कंदा आहिनि। जॾहिं त ब्लैक हेड हैकर जेके हूंदा आहिनि उहे कंदा ई इलीगल कमु आहिनि, कंदा ई गैर क़ानूनी कमु आहिनि। कंहिंजी वेबसाइट हैक करणु, कंहिंजो अकाउंट हैक करणु, कंहिंजो मतिलबु त कंप्यूटर हैक करणु, मोबाइल हैक करणु वग़ैरह वग़ैरह। हाणे काफ़ी सारा दोस्त इहो पुछंदा आहिनि त एथिकल हैकिंग सिखणु इलीगल आहे, लीगल आहे, छा आहे हिन जे बारे में कुझु ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि, एथिकल हैकिंग सिखणु लीगल आहे, सिखी सघो था, पर उनखे ग़लति इस्तेमालु न कयो। एथिकल हैकिंग जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कोर्सिस तव्हांखे पेड बि मिली वेंदा, फ्री बि मिली वेंदा, यूट्यूब ते बि मिली वेंदा, मुख़्तलिफ़ वेबसाइटुनि ते मिली वेंदा, इवन गूगल बि कराए थी, पर उनजी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। उन ताईं तव्हां कंहिंजी वेबसाइट में वल्नरेबिलिटीज़ ॾिसो था, फलाणी पोर्ट ओपन आहे, फलाणो ही हू जेको कुझु हूंदो आहे, इहे हैकिंग हूंदी कीअं आहे उनखे थोरो सम्झी वठूं। बाद में असां ॻाल्हाईंदासीं त असांखे एथिकल हैकिंग सिखणु घुरिजे या न। हैकिंग असल में हिकिड़ो हैकर छा कंदो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टूल पंहिंजे कंप्यूटर में इंस्टॉल करे कंहिं ॿिए जे कंप्यूटर जी सिक्योरिटी या ॿिए जी वेबसाइट जी सिक्योरिटी खे तोड़ण जी कोशिशि कंदो आहे। असल में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सॉफ्टवेयर जोड़िया वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फिशिंग वारा पेज ठाहिया वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी सोशल इंजीनियरिंग थींदी आहे। हाणे सोशल इंजीनियरिंग छा थींदी आहे? माण्हुनि जे नफ़्सियात सां अटैच थियणो पवंदो आहे। कंहिं मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो अकाउंट मूंखे हैक करिणो आहे, त आउं उनखे पोइ उनखां पुछंदुसि, यार पासवर्ड आउं कहिड़ो रखां? उहो मूंखे सलाह ॾींदो त हिन टाइप जो। मूंखे कुझु आइडिया थी वेंदो त हिन जो पासवर्ड कहिड़ो हूंदो, मूंखे कुझु मतिलबु त ॼाण मिली वेंदी त हिन जो पासवर्ड कहिड़ो हूंदो। ऐं पोइ फिशिंग अटैक करण जे लाइ जेकॾहिं आउं हुनखे हिकिड़ो लिंक मोकिलियां, चाहे यार हीअ अथई, हिन ते क्लिक कंदे वेंदे तूं फेसबुक ते, ऐं फेसबुक तां थी तूं फलाणी जॻह ते वेबसाइट ते पुॼी वेंदे, उतां फलाणी शयूं तूं फ्री में डाउनलोड करे सघींदो। जॾहिं उहो उन लिंक ते वेंदो त उते बिल्कुलु फेसबुक जो पेज हूंदो, जेको फेसबुक जो फ़ोन हूंदो ऐं मुंहिंजो पेज हूंदो, ऐं इहो थींदो आहे फिशिंग अटैक। ऐं उते जेका हू डेटा एंटर कंदो, मिसाल तौरु पंहिंजो मोबाइल नंबर लॻाईंदो, पासवर्ड लॻाईंदो, या ईमेल लॻाईंदो, पासवर्ड लॻाईंदो, जेको कुझु बि लॻाईंदो, उहो डायरेक्ट मुंहिंजे सर्वर ते ईंदो। उहो पहिरीं फेसबुक सां ई वेंदो कनेक्ट थियणु, पहिरीं मुंहिंजे सर्वर तां थी फेसबुक ते वेंदो त उहो वाक़ई लॉगिन थिए थो या न। जेकॾहिं थी थो वञे त पोइ मुंहिंजो सर्वर हुनखे सेव करे छॾींदो ऐं मूंखे ॿुधाईंदो त फलाणो पासवर्ड ऐं फलाणो ईमेल आहे। ईअं अकाउंट इज़ीली हैक थी वेंदा आहिनि। सो जेकॾहिं तव्हांखे को व्हाट्सअप ते, फेसबुक ते या कंहिं जॻह ते मैसेज मिले थो, त तव्हां हुन ते वञो ऐं उते तव्हां खां उहो कंहिं क़िस्म जी लॉगिन घुरे थो, त मथे तव्हां लिंक ॾिसी वठो, लिंक में छा लिखियलु आहे। जेकॾहिं हीअं लिखियलु आहे www.facebook.com त सही आहे, ऐं पासे में तालो बि लॻियलु आहे, जेको HTTPS आहे उहो HTTP न हुजे, छो हिते बि हिकिड़ो रिस्क हूंदो आहे। उनजे बारे में कंहिं ॿिए वक़्तु ॻाल्हाईंदासीं त HTTPS छा आहे, सिक्योर छा आहे, हाइपरटेक्स्ट ऐं जेको नॉन सिक्योर आहे उहो छा आहे, हिन जे बारे में पूरी वीडियो ठाहे सघिजे थी। बहरहाल मूं तव्हांखे ॿुधायो त सोशल इंजीनियरिंग ईअं कई वेंदी आहे। ऐं ॿियो तरीक़ो हूंदो आहे, को सॉफ्टवेयर ठाहिजे, सॉफ्टवेयर कंहिं कंप्यूटर में इंस्टॉल करण सां उहो सभई पोर्टूं पाण ई खोले ॾींदो तव्हांखे, त हाणे हे सभु पोर्टूं खुलियलु आहिनि,
तव्हां करे सघो था हिन में जेका बि एंट्री करणी अथव सही। पर कंप्यूटर जो जेको मालवेयर आहे विंडोज़ 10 तव्हां बि हमेशह पंहिंजे कंप्यूटर खे अपडेटेड रखंदा कयो, विंडोज़ 10 रखंदा कयो। विंडोज़ 10 जो जेको सिस्टम आहे सिक्योरिटी वारो उहो उनखे सुञाणी वठंदो त फलाणे सॉफ्टवेयर में आहे गड़बड़, उन करे उहो उनखे रोके छॾींदो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एंटीवायरस उन्हनि खे सुञाणी वठंदा आहिनि। ऐं virus.total.com जे नाले सां हिकिड़ी वेबसाइट आहे, उन ते जेकॾहिं तव्हां को फाइल वञी करे स्कैन कंदो त उहो उनखे सुञाणी वठंदो त हिन में कहिड़ा कहिड़ा वायरस आहिनि। अञा बि उनखे बाईपास करण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सॉफ्टवेयर ठाहिया वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फाइल्स ठाहिया वेंदा आहिनि, कॾहिं PDF फाइल में, कॾहिं कंहिं फाइल में, कॾहिं कंहिं फाइल में। ऐं उहो जॾहिं तव्हांजे कंप्यूटर में ईंदा त उहो ई पंहिंजो फसाद शुरू करे ॾींदा जेको उन्हनि खे करिणो आहे सही। उनजे करे हैकर तव्हांजे कंप्यूटर ताईं रसाई हासिल कंदो आहे। हिकिड़ो सिस्टम वल्नरेबिलिटीज़ ऐं ॿियो तव्हांखे कंहिं सॉफ्टवेयर जे थ्रू तव्हांजे कंप्यूटर सां कनेक्ट थियणु, ऐं नंबर 2 सोशल इंजीनियरिंग ऐं फिशिंग अटैक सही। इहे कुझु तरीक़ा हूंदा आहिनि जिन सां हैकर तव्हां ते अटैक कंदो आहे ऐं इन्हनि तरीक़नि खां तव्हांखे बाख़बर रहणु घुरिजे सही। असांखे छा करणु घुरिजे, असांखे सभिनी अकाउंट खे 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन करणु घुरिजे। मतिलबु त फेसबुक जो, व्हाट्सअप जो ऐं उनखां अलावा पंहिंजे गूगल अकाउंट, पंहिंजो गूगल अकाउंट, ट्विटर अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट सभिनी ते 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन करणु घुरिजे सही। ऐं उनखां पोइ जॾहिं बि लिंक को ॾिसूं त उहो ॾिसूं त वाक़ई ऑफिशियल कंहिं उन वेबसाइट जो आहे या कंहिं ॿिए कंहिंजो आहे, उनखां पोइ उन में पंहिंजी डेटा फिल करियूं। ऐं नंबर 2 पंहिंजे कंप्यूटर खे हमेशह अप टू डेट रखो। पंहिंजे को ऑपरेटिंग सिस्टम आहे विंडोज़ 10 हुजे घटि में घटि ऐं अप टू डेट हुजे। जेकॾहिं तव्हां वटि को अबरो सबरो ऑपरेटिंग सिस्टम हले पियो, मिसाल तौरु विंडोज़ 7 पियो हले या 8.1 वग़ैरह वग़ैरह हले पियो, त उन में तव्हां हिकिड़ो एक्सटर्नल एंटीवायरस इंस्टॉल करे छॾियो जेको अवास्ट आहे, सुठो आहे ऐं समण एवी आहे, उहो बि सुठो आहे। सुठो को एक्सटर्नल एंटीवायरस पेड इंस्टॉल करे छॾियो, पोइ तव्हांखे ख़तरो घटि आहे सही। ऐं उनखां अलावा काफ़ी सारा दोस्त मोबाइलुनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एंटीवायरस ढिग सारा इंस्टॉल कंदा आहिनि। हर तव्हांजी मोबाइल खे कंहिं क़िस्म जो को बि एंटीवायरस बचाए नथो सघे, छो मोबाइल में सिर्फ़ु 2 तरीक़नि सां अटैक थींदो आहे। हिकिड़ो इहो तरीक़ो आहे तव्हांजी मोबाइल में कंहिं क़िस्म जो APK फाइल इंस्टॉल कजे, एप्लीकेशन फाइल सही। सो जेकॾहिं तव्हां गूगल खां अलावा को एप्लीकेशन इंस्टॉल कयो था त गूगल जेको हाणे त प्ले स्टोर प्रोटेक्शन ॾिनी आहे, उन सां तव्हांखे वार्निंग ॾींदो त हीअ तव्हांजे मोबाइल जे लाइ सेफ न आहे। पोइ बि तव्हां उनखे इंस्टॉल कयो था विडमेट वांगुरु, ज़पिया वांगुरु वग़ैरह वग़ैरह वांगुरु, त तव्हां खां परमिशन वठंदो, उते बि तव्हां उनखे ब्लॉक करे सघो था। पर जेकॾहिं उहो तव्हां वटि इंस्टॉल बि आहे, परमिशनूं बि ॾेई छॾियूं तॾहिं बि तव्हांजो एंटीवायरस उनखे कंहिं क़िस्म जी का रोके नथो सघे। एंटीवायरस कमु कहिड़ो कंदा आहिनि, उहो ई कमु कंदा आहिनि जेको बैकग्राउंड में एप्लीकेशनूं हलंदियूं पियूं आहिनि उन्हनि खे बंदि करे छॾींदा आहिनि, वरी असां उन्हनि खे लोड कंदा आहियूं, उन में थोरो टाइम लॻंदो आहे। कंहिं क़िस्म जो वायरस कोन थो लॻी सघे। मोबाइल में मूं तव्हांखे ॿुधायो पियो त 2 तरह जा अटैक्स थींदा आहिनि। हिकिड़ो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त का एप्लीकेशन इंस्टॉल करे, ऐं ॿियो आहे फिशिंग अटैक। तव्हांखे मैसेज करे, तव्हांखे ईमेल करे, तव्हांखे व्हाट्सअप करे, तव्हांखे फेसबुक ते मैसेज ॾी, पोस्ट ॾी, हिन लिंक ते वञो, लॉगइन कयो, उन लिंक ते वञी करे तव्हां लॉगइन कंदो, तव्हांजो अकाउंट हूंदो ई कोन। हीअ हुई अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो हैकर्स केरु हूंदा आहिनि ऐं उन्हनि खां बचिजे कीअं। सिर्फ़ु मोटी शयूं ॿुधायूं, का बि शइ डिटेल में कोन सम्झाई आहे, पर उमेदु आहे हिन मां दोस्त काफ़ी कुझु सम्झी विया हूंदा। हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हां सब्सक्राइब करे घंटी निशानी क्लिक करे छॾियो। हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि यारनि ऐं रिश्तेदारनि सां ज़रूरु शेयर कयो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे हिन वीडियो जे बारे में तव्हांजी छा राय आहे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट बॉक्स में। ऐं मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।